बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। कलोई नौजवान इताद उन जी तरफ़ां मंशियात जे ख़िलाफ़ रैली आऊं अरबाब इमरान उन जी मुकमल हिमायत कंदुसि। मंशियात हिकिड़ो नासूर आहे जेको असांजी जड़नि में असांजे मुल्क पाकिस्तान ख़ासि करे असांजे सूबे सिंध में रोज़ बरोज़ ॾींहों ॾींहुं वधंदी वञे पई। ऐं हीउ हिकिड़ो अहिड़ो नासूर आहे जंहिंमां जेकॾहिं असां फासी वियासीं त उन मां असांखे जान छॾाइण जे लाइ वरी सदियूं लॻंदियूं। सो आऊं उन्हनि दोस्तनि खे सभिनी भाइरनि खे गुज़ारिश कंदसि त इन रैली में ऐं कलोई नौजवान इताद इन्हनि जो भरपूर साथ ॾियनि, रैली खे कामयाबु कराइनि, मंशियात जे ख़िलाफ़ हिकिड़ो ऐलान बग़ावत पैदा कनि, सभु माण्हू शऊर आणीनि, वधि खां वधि सपोर्ट करियो, इनखे वधि खां वधि हिमायत कंदासीं। महिरबानी।